अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बड़ी कार आविया मारवी थी सबका पेरी शामिल करनासी हेडलाइंस। सेनेट इजलास में स्टेट बैंक तरमीमी बिल ते बहस, हुकूमती अपोजिशन मेंबरन जी हिक ॿिए ते झिकी तनक़ीद। बड़ी वसीर शाह कुरैशी चयो आहे त अपोजिशन अखबार जो बयान गैर ज़िम्मेवाराणो आहे, पार्लियामेंट खे बालदस्ती हासिल आहे। गुज़िरियल का तरमीमी बिल ते बहस थी रहियो आहे। असीं सम्झूं था त पार्लियामेंट सुप्रीम आहे ऐं रहंदी। स्टेट बैंक ख़ुदमुख्तार इदारो आहे, कंहिंजी ग़ुलामी में न ईंदो। अभी भी आप पूछ लेंगे तो अगर उनसे कोई सवाल करेंगे कि जी ये गैस नहीं आ रही तो पिछली हुकूमत ने ये कर दिया, ये चोर है, ये डाकू है, वो एक ही रिकॉर्ड है जो घिस नहीं रहा। लेकिन लोग ये सुन सुन के उनके कान पक गए और हुकूमत की ये बातें, नियाजी साहब की ये बातें अब लोग नहीं सुन रहे। सिंध जे वॾे वज़ीर मादरी शाह चयो आहे त पीटीआई जी नाइल हुकूमत जो ख़ात्मो हाणे परे न आहे। मुल्क में गैस न पर हुकूमत जो बहरान आहे। गैस बहरान नाइल सरकार जे वञण सां ई ख़त्म थींदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मादरी शाह चयो त पीटीआई हुकूमत मुल्क खे IMF वटि गिरवी रखी छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत वक़्त ते गैस इंपोर्ट न कई। गैस बहरान हुकूमत जे वञण सां ई ख़त्म थींदो। सेनेट जी तारीख़ में पहिरियों भेरो चेयरमैन बोर्ड जो हक़ इस्तेमाल करणो पइजी वियो। बिल एतिरो अहम हो त कमेटी में छो न वियो। पीटीआई हुकूमत बिल पास करण लाइ सेनेट चेयरमैन खे इस्तेमाल कयो। पीटीआई हर इल्ज़ाम अॻूणनि हुकूमतनि ते लॻाई थी। हाणे अवाम इमरान नियाज़ी जूं ॻाल्हियूं नथो ॿुधे। सुप्रीम कोर्ट सिंध में मकानी इदारनि जे इक़्तिदारनि बाबति फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत मकानी इक़्तिदारनि बाबति मुतहदा जी दरख़्वास्त ते उकलाए छॾी। लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 जी शेप 74 ऐं 75 कलदम करार जारी कयल फ़ैसिले में चयो वियो आहे त आर्टिकल 140 तहत लोकल गवर्नमेंट क़ाइमु थिए थी। मास्टर प्लान ठाहिण ऐं उन्हनि ते अमल कराइण मकानी हुकूमत जा इख़्तियार आहिनि। मकानी हुकूमत तहत ईंदड़ मनसूबा सिंध सरकार शुरू नथी करे सघे। सिंध हुकूमत बाइकदार बलियाती इदारा क़ाइमु करण जी पाबंद आहे। आइन तहत मकानी हुकूमत जा माली, इंतज़ामी ऐं सियासी इख़्तियार यकीनी बणाया वञनि। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस गुलजार अहमद रिटायर थी रहियो आहे। सुप्रीम कोर्ट में फिल कोर्ट रेफरेंस जस्टिस गुलजार अहमद 2 वरीअ ताईं सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस रहियो। जस्टिस गुलजार अहमद जो चवणु आहे त चीफ जस्टिस तौरु हुन वकीलनि जा मसइला हल करण जी भरपूर कोशिश कई। जस्टिस सुमलता बुनियाद सुभाणे 28 वरीअ चीफ जस्टिस तौरु असम खणंदो। इमरान नियाजी ने सबसे ज्यादा नंबर हासिल किए हैं। 2 बातों में इमरान नियाजी साहब ने सबसे ज्यादा नंबर हासिल करके टॉप किया है। एक झूठ बोलने में और एक माफिया के साथ गठजोड़ कर पाकिस्तानी अवाम की जेबें लूटने में टॉप किया है। नून लीग अखबार हमजा शहबाज चयो आहे त इमरान नियाज़ी माफिया सां मिली अवाम खे लुटण में का बि कसर नाहे छॾी। इमरान खान पाकिस्तानी अवाम सां ज़ुल्म कयो आहे। नवाज़ शरीफ ख़िलाफ़ समूरा केस पूरा आहिनि। इमरान खान जा कोड़ हक़ीक़ती वाइका थी रहिया आहिनि। हारी भाण जी कोर्ट सिर्फ़ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया। नए पाकिस्तान वारनि मुल्क सां मज़ाक़ कई आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त 18 करोड़ माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वई। आवाम वॾे अघ में बूस्टर डोज लॻाए चुको आहे। आवाम हर सूरत में वैक्सीनेशन कराए कोरोना वैक्सीन जी ख़ासि मुहिम शुरू करे छॾी आहे। डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त कोरोना जो भरपूर तरीक़े सां मुक़ाबिलो कयो पियो वञे। 55,000 टीमूं ख़ासि मुहिम में हिसो वठी रहियूं आहिनि।
पाकिस्तान में कोरोना के 32 मरीज हयात विञाइबे था। मुल्क में 55,200 माण्हुनि जा नमूना वरिता विया। 50,627 नवनि केसनि जी तस्दीक। हैदराबाद जे नसीम नगर वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबलो, हिकु खोरू गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान जवाबदार सज्जाद आराई खे सख़्ती हालत में गिरफ़्तार कयो वियो, जंहिं वटां पिस्टल हथायो आहे। केटी बंदर विच बेड़ी ऊंधी थियण सबब समुंड में बुॾी वियल मुहाड़नि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन यारहें ॾींहुं बि जारी। इंतज़ामिया जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं हिकु मुहाड़ जो लाश हथ कयो वियो हो। वधीक ॿिनि मुहाड़नि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी आहे।